जी नाज़रीन, गोसपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गोसपुर भरिसां दुरानी इमारत थाणे जी हद ॻोठ अलीमोहन खोसो में ज़बून हाल बिजली जी 11,000 तार किरण जे नतीजे में 8 वेरनि जो मासूम ॿारड़ो कादिर बख़्श सब्ज़ोई करंट लॻण सबबि थॾे ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त संदसि भाउ 11 वेरनि जो शाबान सब्ज़ोई बिजली जे करंट में सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौती ॿारड़े कादिर बख़्श सब्ज़ोई जी लाश जो कंदककोट तालका अस्पताल मां पोस्टमार्टम थियण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी ॿारड़े शाबान सब्ज़ोई जो इलाज हलंदड़ आहे। जी नाज़रीन, गोसपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गोसपुर भरिसां दुरानी इमारत थाणे जी हद ॻोठ अलीमोहन खोसो में ज़बून हाल बिजली जी 11,000 तार किरण जे नतीजे में 8 वेरनि जो मासूम ॿारड़ो कादिर बख़्श सब्ज़ोई करंट लॻण सबबि थॾे ते फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त संदसि भाउ 11 वेरनि जो शाबान सब्ज़ोई बिजली जे करंट में सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौती ॿारड़े कादिर बख़्श सब्ज़ोई जी लाश जो कंदककोट तालका अस्पताल मां पोस्टमार्टम थियण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी ॿारड़े शाबान सब्ज़ोई जो इलाज हलंदड़ आहे। हर वक्त आगाह अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गोसपुर भरिसां दुरानी इमारत थाणे जी हद ॻोठ अलीमोहन खोसो में ज़बून हाल बिजली जी 11,000 तार किरण जे नतीजे में 8 वेरनि जो मासूम ॿारड़ो कादिर बख़्श सब्ज़ोई